नाज़रीन, डीडीए एमपीए मुआज़िम अब्बासी एहतजाज तौर इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। एमपीए मुआज़िम अब्बासी पंहिंजी इस्तीफ़ा स्पीकर वटि जमा कराए छॾी आहे। मुआज़िम अब्बासी मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त बरसातनि ऐं ॿोॾि सूरत हाल में इंतज़ामिया मुकमल तौर पीपी जे कंट्रोल में कम करे रही आहे ऐं पीपी अवाम खे इमदाद जी फरहामी में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। मुआज़िम अब्बासी जो वधीक चवणु आहे त हुक्मराननि जी नाअहली सबबि अॼु सिंध में ॾुखी सूरत हाल आहे। सिंध असेंबली जे मेंबर तौर पाण खे बेवस महसूस करे रहियो आहियां। अहिड़ी सूरत हाल में पंहिंजे तक जे माण्हुनि लाइ कुझु बि नथो करे सघां। नाज़रीन, अवां खे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त जीडीए एमपीए मुआज़िम अब्बासी एहतजाज तौर इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। एमपीए मुआज़िम अब्बासी पंहिंजी इस्तीफ़ा स्पीकर वटि जमा कराए छॾी आहे। मुआज़िम अब्बासी मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त बरसातनि ऐं ॿोॾि सूरत हाल में इंतज़ामिया मुकमल तौर पीपी जे कंट्रोल में कम करे रही आहे ऐं पीपी अवाम खे इमदाद जी फरहामी में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। मुआज़िम अब्बासी जो वधीक चवणु आहे त हुक्मराननि जी नाअहली सबबि अॼु सिंध में ॾुखी सूरत हाल आहे। सिंध असेंबली जे मेंबर तौर पाण खे बेवस महसूस करे रहियो आहियां। अहिड़ी सूरत हाल में पंहिंजे तक जे माण्हुनि लाइ कुझु बि नथो करे सघां।